संजय ने लगा के तार 14 बजे तक बुतो हलो इधर तार 14 हलो इधर तोरा भाव छड्या तो हलो दादागिरी बात क्यों नकयो रानी नकयो उन्होंने दुकान देगी दादागिरी हर शइ ॾेखारी अथव घणा रियाल हुया 800 रियाल किलो ऐं 1.5 लख रुपयो कैश 1.5 लख कैश ॿियो किताब खणी विया आहिनि पोइ मजबूरीअ में को रियाल अचे थो खपाइण उन्हनि खे असां वठंदा आहियूं त छो वीचारा 1500 रुपया शहर मां होॾे वञी ख़र्चु कनि ग़रीब को इमरजेंसी में थो थिए को हॉस्पिटल में थो वञे या छा माण्हुनि जे मरीज़नि खे माणे कढनि इमरजेंसी में असां वठंदा आहियूं असांजो कमु न आहे असांजो इहो रियालनि जो कमु न आहे पर मजबूरीअ में उन्हनि जो कमु कंदा आहियूं अहिड़ो मसइलो छा तव्हांजो नालो छा आहे हाजी इमदाद अली दुकान जो नालो दुकान जो इकरा ज्वेलर्स 10-20 पैसा मजबूर को अचे को मिसकीन आहे को ग़रीब आहे सॼो हुंडियो असां वटि हुंडियो को कमु आहे हिते किताब खणी विया आहिनि अलाए छा करे आने 10-15 पैसनि जे करे गुंडागर्दी करे माण्हू खणी था वञनि अलाए छा ॻाल्हि आहे अलाए छा मसइलो आहे रियाल किलो 800 रुपया ने दुकानदार आहे अलाए एॾी पुलिस वटसठ मुज़त माण्हू हुजे को मोहतरम हुजे को इज़त वारो हुजे सम्झ में साईं का ॻाल्हि नथी अचे 1.5 लख रुपयो कैश निकतो आहे 800 रुपया रोक निकता बस 800 रियाल 30,000 हिमालयन में पाकिस्तानी 800 रियाल खाता खणी विया आहिनि हालात ने 1.5 लख 32,000